एक दफ़ो ॿीहर तव्हां दोस्तनि खे भली कर असांजे चैनल ते सिंध वीर ते अॼु असां तव्हांजी खिदमत में ये ख़ूबसूरत शायरी पेश करे रहिया आहियूं ऐं उमेद कंदासीं तव्हांखे असांजी सिलेक्शन भी पसंदि ईंदी। सार लहंदो तॾहिं केरु हूंदो, जॾहिं सार लहंदे तॾहिं केरु हूंदो, असां मिट्टीअ जो मिठा ढेर हूंदो, जॾहिं सार लहंदे तॾहिं केरु हूंदो, असां सां मिट्टीअ जो मिठा ढेर हूंदो, नई पार हूंदो अलाए छा छा, तो नखो वेर हूंदो, असां सां अलाए जे मिठा केरु हूंदो, असां रोल माण्हू रुलियासीं त छा है, असां रोल माण्हू रुलियासीं त छा है, न मंज़िल जे रस्ता भुलियासीं त छा है, असां रोल माण्हू रुलियासीं त छा है, हसीनाऊं भेटाऊं में ॿारनि खां ॾींहं, हसीनाऊं भेटा में ॿारनि खां ॾींहं, असां या त मस्जिद जा महराब थियूं हा, पवन हा असां ते के सजदनि जा ॾींहं, न हो इश्क में हज जो इम्कान कोई, न हो इश्क में हज जो इम्कान कोई, बदी खारी अहराम निकिरी पयासीं, असां रोल माण्हू वासी त छा थी, असां लाइ गंगा जे अशनान ते धर, असां लाइ गंगा जे अशनान ते झल, किनारे किनारे ते हलंदा रहियासीं, असां रोल माण्हू हुआसीं त छा है, मोहब्बत जो मेराज नाहे असां लाइ, ईअं ख़ाली उबदे उॾियासीं त छा है, असां रोल माण्हू रुलियासीं त छा है, न मंज़िल जे रस्ता भुलियासीं त छा है, असां रोल माण्हू रुलियासीं त छा है, न मिलियूं वारनि खे फणी आङुरियुनि जो, न मिलियूं वारनि खे फणी आङुरियुनि जो, न ज़ुल्फ़नि मां आई हवा का उठे जी, न ज़ुल्फ़नि मां आई हवा का उठे जी, ज़माने में भुलिजी कहीं कंहिं न हूंदी, असां लाइ गणती कपर से परते रुठे जी, असां रोल माण्हू रुलियासीं त छा है, न मंज़िल जे रस्ता भुलियासीं त छा है, हसीननि जे हूंदे अकेलो गुज़ारण वॾी साबिक़ी आहे अभागे हुजण जी, असांजी तक़दीर कंहिं वक़्तु सखणी कई नाहे दावा सभागे हुजण जी, असां लाइ सुनसान सभु घर गिटीअ में वञी कंहिं बि दर वटि रुकियासीं त छा है, असां रोल माण्हू रुलियासीं त छा है, न मंज़िल न रस्ता भुलियासीं त छा है, असां रोल माण्हू रुलियासीं त छा है, असां प्यार खां दूर मुआसीं ओ जाना, ख़ुदा कोन बख़्शींदो जन्नत असांखे, हथड़नि ते मेहंदीअ जी हसरत असांखे, मिली का न का अहिड़ी दावत असांखे, असां रोल माण्हू रुलियासीं त छा है, न मंज़िल जे रस्ता भुलियासीं त छा है, रखी दर खुलियल जे रखनि राह पंहिंजी, असांखे निगाहूं से हथ कोन आहियूं, जिते थक बदन जा भॼन हा समूरा, खुलियल दिल ऐं ॿाहूं से हथ कोन आहियूं, असां रोल माण्हू रुलियासीं त छा है, न मंज़िल जे रस्ता भुलियासीं त छा है, असां सां ज़माने खे का गर्ज़ नाहे, उन साण ॼाणे रुसियासीं त छा है, असां रोल माण्हू रुलियासीं त छा है, न रस्ता जे मंज़िल भुलियासीं त छा है, असां रोल माण्हू रुलियासीं त छा है, असां रोल माण्हू रुलियासीं त छा है, न मंज़िल जे रस्ता भुलियासीं त छा है। उमेद आहे कि तव्हांखे असांजी अॼु सिलेक्शन पसंदि ईंदी। आख़िर में तव्हां सॼणनि खे इहा ई अर्ज़ु कंदासीं त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वधि खां वधि शेयर कयो। महिरबानी।